वट माल पियो गादी गादी पान के बुधायो पान के मत बुधा दे कुटी ने तो के बुधा तो ठीक आप कौन हो मैं रेस का बेटा हूं कौन सा रेस है जलाल खान बोलो भंग नहीं भाई भंग मैंने पीता यार कौन हो ये पियोगे याददाश्त बढ़ जाएगी भाई कौन हो तुम पियो नहीं ये मैं नहीं पीता भाई मुझे छोड़ो मेरा ड्राइवर किधर गया मेरा नाम अर्चल का नाम तेरा ही तो बाबा हां मैं रईस का बेटा हूं ओए बेटा साहब कौन दी सिंधी गाला यार सिंधी मेरे को आती नहीं तू ते को आती नहीं चलो मेरे अब्बू के पास लेकर चलो यार तेरे अब्बू रास्ता सिखा जाएगा यार चलो मेहरबानी करो यार मुझे रास्ता पता नहीं है पता नहीं भाग मैं नहीं पीता भाई नहीं कुलो रुकर भाई मैं नहीं पीता मेहरबानी करो यार मुझे छोड़ के तो कर दे इनके बिहारी खड़े नो सर बिहारू के दिकराव जा गाड़ी मोके अला को दे दिखाई चलो भाई देख कर चलो यार चलो भाई यार मैं कहां बैठूं तुम गाड़ी छिपो कहां बैठो अरे यार दादी लाओ दादी जल्दी करो हां रेस रे भाई अर्थ ये गाड़ी छिपकता नहीं है ओए क्या खड़िया तुम आगे चलो भाई पता नहीं कहां यार पागलों में फंस गया ओए बेचारा होगा तू हमारे को देखो नहीं भाई के रहा है पागल वंजा कौन था तू ला पागल भाई नहीं बैठो मैं देखो भाई बैठो पागल बैठो यार बैठो मेहरबानी करो चलो हलता है तुम चलो अरे यार मार डाला भाई तुम्हारे से अप्पू को मिलना है कि नहीं मिलना है आराम यो कहने तो के जाएगा ना आओ मार डाला भाई को देखो ओए मवाली अर्थ चलो भाई छोड़ दो चिक्के काम पूरा हो गया तोरे ड्राइवर का गाड़ी पूरी था ना तो की खबर पई मुख्य तोरे ड्राइवर जी बुधायो तू बंदी दे कोने कम सावे ने हैदराबाद हां मुख्य तोरे ने बुधायो ड्राइवर हां इबो एडी गाड़ी मोकली ड्राइवर के खड़ी वे हां ड्राइवर के छदे नो बगे उनके रेस के पूछे खड़िया हां संभालो रेस के बना खबर रेस के करो ये भी तेरा उनके भंग प्या प्यारी न भंग प्या रेस के अर्थ करंट ए बाबा जी बंदूक पिस्तौल खड़ी है सुवारे अर्थ करंट अडो के खबर दई ओए डाइडा ने जंग में दो हां जंग में चलो हलो सुंदा हलो सुना के ढंग अर्थ करंट इतने गाड़ी अर्थ कर कहां मिलेगा रईसी अर्थ कंटू में थी जिनन के पान गोठ मातड़ियो कुकड़ी चोरी कंदा हुआ हां यार पे शिकर मुझे या सुबाने पर हाजिर दिसुदानन के ताकते थते दिमाग में और इनन को घुराया तो अचो
अचण थियो आ रैस जो पुट आयो को नमो अर्थे कंड उनके अगवा करेगा उन जे लाइ रैस जो अचूं का सलाह बला ठायूं उनके हथ करियूं हां 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 ठीक आ वे रईस अचे पियो हां रैस अचे पियो हां रईस अचे पियो रात थी वया हाणे रात जो मरान खे घुरायो थो न वेठा आहिनि ॾिसूं ख़बर चार वठूं छा आहे छा कोन्हे जी खैर आहे छा आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम या अली मत खैर और खुशी जो खैर रैस जो खैर रैस चाला रैस जो खैर रैस जो खैर कमदार तू उतावे कमदार नंढड़ा रईस हां कमदार ने खबर तो घुरायो नहीं करे जी बा यो छोकरो मुंहिंजो पढ़ी आयो आहे ॾिस लंडन मां हां ऐं उनखे घुरायोसीं ड्राइवर मोकिलियो तो हां ऐं उन खां पोइ जेको सो छोकिरे घस ते पोइ केरु मिलिया छा आहे छा कोन्हे इहो ख़बर ॿुधायो अर्थ कंदा हाणे इहे अर्थ कंदा आहिनि कहिड़ा इहे बाबा ये अर्थ कंड ये थई रमू वारा छोरा जिन्हनि खे पाण ॻोठ मां तड़े कढियो हो हाँ ये कुकड़ी बुकड़ी चोरी कंदा हुआ इन्हनि चयो पए त हिते दाड़ू पिया आहियूं मूंखे बनी ते कस में गॾिया हुआ त चयूं पिया त असां रईस खां बदिलो वठंदासीं रईस जो पुटु ईंदो पोइ न ॾिस न बदिले जी ॻाल्हि इहा आहे जो असां हुननि सां नाइजाइज़ी कई हुजे न मूं हुननि सां नाइजाइज़ी जॾहिं कान्हे कई त पोइ हुननि जो कहिड़ो कमु आहे जेको सो मुंहिंजे पुट सां हरकत करणी बरेरा साईं पोइ इन्हनि खे कोन छॾींदासीं तूं हुकम कर हा इहा ॻाल्हि कर न हुकम कर उन्हनि खे घुराईंदसि कीअं बि करे इहो माना आर्थिक कर्ज़ मूंखे इहे मञा पेश करे ॾे सुभाणे मञा हाज़ुर बाबा कहिड़ी सूरत सां ऐं राति ॾींहुं हिकु करे छॾींदसि हा मूंखे इहे सूरत कहिड़ी हिसाब पेश करे ॾे छो बिल्कुलु जो असां हुन सां नाइजाइज़ी करे कढियो उन्हनि खे हुजे असां पोइ आऊं ॾोही आहियां हा मूं नाइजाइज़ी ॻोठ में कंहिंसां कई आहे ना ख़बर किसान कोन कई आहे पोइ हारी नारी सभु मुंहिंजा बच्चा हा पोइ जेको नाइजाइज़ी मुंहिंजो पुटु कंदो हिनखे बि कोन बचकींदुसि हा ॿियो त परे थियो बस हाणे तोखे वॾेरा साईं इहो हाथी कंड काबू करे ॾींदासीं मूंखे सुभाणे खपनि ॿई ॼणा हा मुंहिंजो पुटु दादलो किथां पढ़ी आयो आहे हिनखे नशा कराया अथनि हिनखे वरी नंढे रईस जी बेइज्जती बेइज्जती नशो करायो अथनि तोखे ख़बर आहे असां या अली मदद करण वारा नशे जे बरख़िलाफ़ आहियूं मूंखे बि ॾाढो दुख थियो आहे नंढे रईस जी बेइज्जती हा। कई अथनि इहो सुभाणे ना इन्हनि खे कोन छॾींदसि तार साईं इन्हनि खे कोन छॾींदसि सुभाणे तोखे इहो आर्थिक करण हाज़िर करे मूंखे ॾींदसि कहिड़ी सूरत सां सुभाणे मिलंदो पोइ हाणे हलां थो ऐं हिननि जी ॻोल्हा कयां पोइ हाणे आउं हलां थो तव्हां बि थकिजी पिया हूंदो नंढो रईस बि इलाही पंधु करे आयो आहे परे खां उहो बि थकिजी पियो हूंदो सुबुह जो अला ख़ैर करे ऐं इहे आर्थिक करण तव्हांखे हाज़ुर करे ॾींदसि हा बसि ठीकु आहे तोखे हाणे मोकल आहे ठीकु आहे भाउ माशाअल्लाह पर कहिड़ी बि सूरत सां मूंखे सुबुह जो खपनि हाज़ुर वॾेरा हा। हाज़ुर कहिड़ी बि सूरत सां मूंखे सुबुह जो खपनि चोरी बोरी जो टप थी सुमिरान देर पे थी है